उडेरोलाल मां ख़बर ॾींदा लुत ॻोठ हाजी खान ख़ासकेली जे रहवासियुनि असलम ख़ासकेली, अलाह बचायो ख़ासकेली, इरफान ख़ासकेली, ख़ालिद ख़ासकेली, अली हैदर ख़ासकेली ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त असांजे ॻोठ हाजी खान ख़ासकेली में 70 सालनि खां रिहाइशी आहियूं, पर पाकिस्तान पीपल्स पार्टी जे नुमाइंदनि असांजे ॻोठ खे नज़रअंदाज करे छॾियो आहे। असांजे ॻोठ जी आबादी 2000 माण्हुनि ते मुश्तमिल आहे, जंहिं जा 600 खां वधीक वोट आहिनि। हिननि हिते जेके बि रोड ठाहिया इहे नवाबनि रईसनि पंहिंजनि बाग़नि ॿनियुनि में कढराया आहिनि, पर ॻोठ हाजी खान ख़ासकेली जे रहवासियुनि खे 70 सालनि खां रोड खां महरूम रखियो वियो आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻुवाननि असांजे ॻोठ खे को तरक़ियाती कमु न ॾिनो आहे। असां वज़ीर आला सिंध पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, MNA ज़िले मटियारी MPA मटियारी खे अपील था करियूं त ॻोठ हाजी ख़ासकेली जे रहवासियुनि जा बुनियादी मसइला हल कराया वञनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।